गर्दन जो दरिया। तुझे भाउ खे दान ॾिनमि, तोखे बि इज़त सां सम्झायमि, पोइ बि असांजे खिचीअ मां लामारा ॼण खां मुड़ी कोन थी। ठहियो हाणे ठहियो, ये अजायो शक न कर, मां पंहिंजे कम सां थो वञा। ॾे त ख़बर, तोखे कम अची असांजे खिचीअ में था थियनि। हा छो तव्हांजी गिटीअ में कम कोन थो थी सघे छा? चङो हाणे यार टरड़ाए पछड़ पए था निकरण जी कर। मां ॿीहर तोखे हिन गिटीअ में न ॾिसां, सम्झई? तूं बंदूक हण जा, ॿीहर अचां न त बंदूक हण जा। इहा त तोखे पोइ ख़बर पवंदी। जेकर एॾो शौक़ अथई त पोइ छो हींअर ई पूरो कर। लॻे त तोखे मज़ो चखाइणो ई पवंदो। बिठल न, तूं पंहिंजो पाण खे काबू में रख। लाणी छेड़ो आ गान सा गाल हणे जी का ज़रूरत काने। अड़े मुझे एड़े गाल त ॿुध, एॾो तूं मुड़सु माण्हू ई जो ज़बरदस्ती असांजी गिटी में असां सां जहिड़ो कदे। छॾ जान बाबा, डर रोए त हूं। ठहियो हाणे ठहियो, खणी गाॾी न हण त अहिड़ो असर कंदोसां जो ॾेहनि खे ॾस ॾींदो। बस हाणे बस, घणो वात न हण, पए था निकरण जी कर। नथो वञा, छा कंदुमि? वञी ॿाहिरि मथां अची कर बाबा, जो अची असांजे गिचीअ में पियो ई। हिकिड़े न हरू भरू असांजे गिचीअ में पिए, पुलिस खां अहिड़ो कुटराईंदोसां, अहिड़ा सच बोल पुत्रा हणाईंदोसां जो ॾेहनि खे ॾस ॾींदे पुट्रा। जड़ा खाने तोखे मोकल आ, तूं मूंखे पुलिस में गिराए सिपाही सुञाणींदो अथई। बाबा हिन जी मगी हाणे ख़तम करणी पवंदी। अड़ी से बंदूक बाबा, तू जो जा रूबरू वेठो तो न याड़ी आणी हलिया। साणी मत सा छा गाल क्या, छोरी त असल असां एड़ो कम कयो आहे। हां करे छलियो बस। आई बस आई खबर त पवे न त आखिर छोरी कयो चाहे। छा कयो तस? असल विख विख ते तावीज़ पूरे छड़या तस। केडी माल बाहि में ती तावीज़ साड़े, ऐं केडी माल ॾिस त वण में बदियो वेठी आहे। सच्ची आही माई, तू सच्ची आही, 16 आना सच्ची आही। मुझो सॼो बुत ॾके ही पियो, असल जिस्म मां साह वञे पियो, राति जो निंडियूं नथियूं अचनि। मौत समझो हो, मूंखे त बीमारी वकोड़े वई आहे। असल कम न छोरीअ जो आहे, न छोरीअ जो। माई केडो भी तू इलाज कराईंदी है न, पर फायदो टके जो भी कोन थींदी। हाय अल्लाह, हाणे मुझो छा थींदो? छा थींदो मालिक मुझो? तू का भलाई कर। सियाणी मां छा कयां? सियाणी सियाणी तू मुझी भेण आई न, हाँ? तू कुछ भी कर, जल्दी कर, मूंखे किथां को पढ़ियो घुराए दे। जेतिरो भी खर्चींदो मां कंदसि, तू पैसे जी फिकर न कर। माई जी तुझी पढ़ाई करे तेसी ते तुझी ते जान ही कोन छुटंदी। हाणे हिन कम में देर न कजां। त तव्हां नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि ते पंहिंजा होश विञाए वेंदा आहियो, ऐं तव्हां इहो बि न ॾिसंदा परान माण्हुनि जे मुंहं ते पंहिंजे भाइरनि जी बेइज़ती कंदा आहियो। चइबो त अञा तव्हांजी दिलि में दुख आहे। जॾहिं मुंहिंजो ॾोह ई कोन, गोराम जी ॻाल्हि जे करे तव्हां मुंहिंजे मथां हथ कयो। साहिरा, मूंखे दुख त थींदो न। खुलो पर चाहे मुंहिंजे शी भाउ खे यार अदा, हाणे तूं जज़्बात में तकड़ो थी थो वञे। वॾो आहे, असां तुंहिंजे अॻियां ॻाल्हाए कोन था सघूं। बाक़ी जेके अदा तूं फैसला कया आहिनि न, सभु ग़लति कया अथई। तव्हांजो मक़सदु आहे त असां गोराम खे अदी जो रिश्तो न ॾियूं हा। अदा तुंहिंजो पहिरियों ग़लति फैसलो इहो हुयो जो तूं अदीअ खे वनवाह मां उथायो। हाणे जेको कुझु थी गुज़रियो उन ते ॻाल्हाइण में को फ़ाइदो न आहे मल्हारे। इन बारे में त असां कोन था ॻाल्हायूं, तॾहिं त ग़लति फैसले जे मथां ग़लति फैसला था थियनि। जॾहिं बि असां को क़दम खणूं, असां टई ॿाहिरि वेही करे का सलाह असांजे लाइ भलो आहे, ऐं उन सां का बि ग़लती कोन थींदी। पर तव्हां असांखे मौजूद ई कोन था सम्झो थी। भला मां तव्हांखे मौजूद न सम्झां, भला ईअं थी सघे? हा ना, अदो मल्हार सही थो चए। असां पंहिंजी अना ऐं किरोत ख़ातिर पंहिंजी भेण मथां वॾो ज़ुल्म कयो। ग़लती राणीअ जी, सज़ा आदीअ खे,
ग़लती वरियाम जी सज़ा अदीअ खे। इहे अदीअ जूं बददुआऊं आहिनि जन असांजो सुख चैन सभु विञाए छॾियो। हाणे अदी जो रिश्तो सही जॻह ते छॾियो। जेकॾहिं हाणे गोराम अदी खे सुख नथो ॾे त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसी हाणे अदी खे दुख न मिलंदो। जेकॾहिं गोराम ईअं कयो न त गोराम जे घर में घिड़ी उनखे मोचड़ा हणी ईंदासीं। अॼु खां पोइ अदी खे को बि दुख न मिलंदो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। हमेशा जे लाइ मां तोखे नथी चवां, कुछ ॾींहंनि जे लाइ चवां थी तो हुते हली रहूं। अम्मा खे जवाब ॾियां कि सुठो नथो लॻे। अब्बा ही बेचारी लीला आहे पई, तू वञी छो नथो? मां मूंखे सुठो कोन थो लॻे। इहो तोखे हमेशा रहण जे लाइ कान थी ज़ोर भरे, बटन ॾींहंनि जे लाइ थी। तूं छो नथो वञी रही होॾे बाबा? कहिड़ो बरो थो चढ़ई? मुंहिंजो मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त पुफी शहर आख़िर वञे छो थी? उते अदा खे बाबा दाख़िला वठी ॾींदा। अच्छा अच्छा अच्छा, इहो अदा वरी तव्हांजो किथां अची वियो? इहो रोल चोरो अकबर खान लाइ किथां हथु कयो? हाणे हुनखे पढ़ाए पोसे वॾो करे हुनखे कतो पंहिंजी मिल्कियत जो वारिस। कुझु हाणे ॻाल्हि ॿुध, तूं हिकिड़ो पंहिंजो पाण मुरादो नोटिस वठी ने छोरे खे घर मां भॼा। मामा असां पंहिंजी मिल्कियत तबाह करे छॾी। हाणे अम्मा ऐं बाबा जी मिल्कियत में अखियूं कोन विझंदासीं। सिर्फ जमीन तबाह थी, बाक़ी जेके लखे रुपया बैंक में पिया हुआ उहे काॾे विया? इहे त हिन छोरीअ खे नज़र ई कोन था अचनि। बाक़ी जेके असां का ग़लतीअ में चोराइजी विया उन्हनि जी त हर लॻी पई अथसि पैसा पैसा पैसा। बाबा हाणे छॾियो हिननि पुराणनि ॻाल्हियुनि खे। वरी जे इहे पुराणियूं ॻाल्हियूं शुरू थियूं त वरी झड़ो शुरू थी वेंदो। ऐं मां ॿुधायां त पोइ मां विच में कोन ईंदोमांव। ऐं पोइ मां हितां हलियो वेंदुमि ऐं पोइ तव्हां ड्रॉ करे झेड़ो कजो ऐं पंहिंजी अबाड़ सुकून सां पूरी कजो, बसि न। मामा ऐं मामी जो झेड़ो मरण घड़ी ताईं ख़त्म न थींदो। घटि वात त तूं बि कोन थी हाणी आ। जेकॾहिं असांखे तूं सुकून सां रहण ॾी त पोइ असीं चरिया थिया आहियूं छा जो तोसां झेड़ो कयूं? माई साईं चयो आहे त इहो वज़ीफ़ो पढ़ंदी रहो। फिलहाल घर ते इहो पढ़ी शुकार त तावीज़ जो असर ख़त्म थिए। इहो वज़ीफ़ो त मां पढ़ंदसि सियाणी। जेकॾहिं साईं पाण अची ते इहा पढ़ाई करे आ त चङो न हो। मूं बि ॾाढी कोशिश कई साईं खे चवण जी त हली साईं घर में पढ़ाई कर, पर साईं चयो त मूं वटि टाइम ई कोन्हे पुट। सियाणी थोड़ी सोच कर। जेकॾहिं साईं न आयो त मुंहिंजो छा थींदो? दुआ छोरी त मूंखे ॻारे चट करे छॾींदी। असल मुर्शिद सफ़ा मुरीदनि जे घेरे में आहे। हिकिड़ो मुरीद वञेसि थो त ॿियो वरी हेॾां वठी थो वञेसि, पोइ हेॾां वठी थो वञेसि। वांध काई कान थी मिलेसि। इन्ही करे चवां थी कुछ बि कर, मुर्शिद साईं खे घर हेॾो वठी अच। जेको मुर्शिद तोखे वज़ीफ़ो ॾिनो आहे न, 2 ॾींहं खनि पढ़ त सही, उनजो ॾिस असर केतिरो थो थिए। जेकॾहिं नथो असर थिए त मां वञी रओ लाइ मुर्शिद खे पेरनि ते विझंदसि ऐं उनखे ज़ोरी वठी ईंदसि। तू चई थी त मां वज़ीफ़ो बि पढ़ंदसि, पर खुदा करे तावीज़न जो असर भी खत्म थिए न। यकीन कर माई, यकीन कर मुर्शिद साईं ते। तोखे असली यकीन ई कंहिं ते न हूंदो आहे। जेकॾहिं उन वज़ीफ़ो ॾिनो आहे त कुझु सोची सम्झी ॾिनो हूंदई न। जेकॾहिं तूं मुर्शिद साईं ते यकीन रखंदी त पोइ फ़ाइदो किनो थींदी? न मूंखे यकीन आहे मुर्शिद साईं ते, मथस पूरो भरोसो बि आहे। मां अॼु खां वठी वज़ीफ़ो पढ़णु शुरू करियां। असां धमकाईंदा न आहियूं। दिलबरा जायो खमा तो असां तोखे झेड़े लाइ न रोकियो। झेड़े लाइ न रोकियो त छा धमकाइण जी कोशिश कंदो? असां धमकाईंदा न आहियूं। जेकॾहिं झेड़ो करणो हूंदो आहे न त ॻाल्हाईंदा न आहियूं। सिधी रांदि सोटे जी। एॾो ठाउको कॾहिं खां वठी थियो आहे? दिलबरा मूं ते यकीन रख त मूं तोखे हिकु दोस्त जे नाते सां रोकियो। सिर्फ इहो ॿुधाए त राणी किथे आहे? त पोइ मल्हार मां बि दोस्त जी हैसियत सां तोखे ॿुधायां त राणी असां वटि न आहे। तव्हां चयो पंहिंजो वक़्तु पिया विञायो। जेतिरो वक़्तु तव्हां असांजे पोयां विञायो आहे न मल्हार, एतिरो वक़्तु जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए जे पोयां वञो आहे न
त राणी तव्हांखे मिली वञे। वक्त बर्बाद ना है कयो पर असांखे पूरी पक्का राणी तो वठा। बलार ही मरंदा मरंदा पर कॾहिं मञीदा कोन। पोइ सुणा सा जॾहिं बि तुंहिंजी दिलि करे न असांखे अची पूरो करे वञा। जेकॾहिं असां तोखे न रोके सघियासीं त पोइ असांजा खून तोखे माफ़ न। खुदा गुलू छा तो समझी न का ख़बर कोन थी पए राणी न वटा या ॿिए। साईं मां पंहिंजी पैकिंग करे छॾी आहे, सुभाणे हलंदा न शहर। बानवे का मां त तोखे वठी हलंदुसि पर साईं तूं 2 ॾींहंनि जे अंदरि बेज़ार थी पवंदी। साईं जे बेज़ार थियसि न त ॻोठ परे थोरी आहे, मोटी ईंदसि। पोइ वञण मां फ़ाइदो कहिड़ो? साईं चयमि न त मां हिते बेज़ार थी पई आहियां ऐं तव्हां शहर हलण खां लारायो छो पिया? बानू मां हिन करे तोखे शहर में नथो छॾणु चाहियां जो तोखां सवाइ मां हिते बेज़ार थी पवंदुसि। सम्झी छो नथी? साईं मां त चवां थी तव्हां मूंसां गॾु हली शहर रहो, उते पंहिंजो घर आहे। उते पंहिंजो ई घर आहे बानू बेगम, पर यकीन कर न शहर जे माहौल खां अलाए छो मूंखे एलर्जी थी पवंदी आहे। हिते ॾिस खुलियल आबहवा, ताज़ी आबहवा, ॾाढो सुकून आहे हिते। अहिड़े माहौल खे छॾे मां शहर जे बुसट वारे माहौल में नथो रही सघां बानू बेगम। साईं तव्हांजा इहे बहाना मूंखे शक में था विझनि। का त ॻाल्हि आहे न जो शहर हलण खां लारायो पिया। शक? कहिड़ो शक बानू बेगम? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बानू बेगम। सुभाणे मां हर कम पासे ते रखी पहिरीं इहो ई कमु कंदुसि। मूं पूंज खे चई छॾियो आहे सुभाणे खां उहो हिते अची रहंदी। तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्त बि उहा ई कंदी जेसीं ताईं मां वापसि नथी अचां। छोरा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। कन पे खुलियल वात पे पटेला तू रुगो ॻाल्हि कर। छा असाई मरी वई? अरे मरी वई तूने की माइट पूरी ना असां छा माई वसाई ॾाढी भली अल्लाह जन्नत में चाह ॾींदुसि। इहो ॿुधा त माई खे थियो छा? भागा के तो के चवा तो माई मरी वई आहे? जड़ वसाई मरी वई उन जे पुत पुरण जी जो तो ॻाल्हि कई। ओ निभागो जेके तावीज़ कंदा आहिनि न उहे पुत विझंदा आहिनि। सियाणी खुदा खुदा कर बड़े फंटागिरी कंदासीं ॿिया वरी छा? बड़े का बड़ाई थोड़ी कजो। ड्राइवर तू हीअ कजे वॾा वार पाए जीअं न फ़क़ीर हूंदा आहिनि उहो ई कजे त जीअं उनखे बेवकूफ़ बणायूं ऐं सम्झी वञे त वाकई इहे फ़क़ीर आहे। जेकॾहिं रुॻो उनखे यकीन अची वियो त ॿियनि माण्हुनि खे पाण ई पढ़ो ॾींदी बसि असांजी रोज़ी हली पवंदी। न न इहा थाप न कजे। तू त चुप करे वेह, हिकु कमाई कोन ॿिया वरी निभाग करी। नानी सियाणी जे तावीज़नि त को बि असर न ॾेखारियो। अमा तावीज़ एतिरो जल्दी असर न आहिनि कंदा। ॿियो त तावीज़ मूं दुआ खे ॾिना उन सही इस्तेमाल कया अलाए न। पोइ वञे न वञी दुआ खां पुछी अचो। जेकॾहिं न त नानी सियाणी खे मिंथ कयूं कि ॿिया तावीज़ लिखाए आणे ॾे। मां त खणी दुआ ॾे वञा थी पर ख़बर न आहे त इहा माई सियाणी तावीज़ अलाए कंहिंखो थी लिखाए अचे अलाए पाण लीका पाए थी अचे। नानी सियाणी ईअं कॾहिं बि कोन कंदी। तूं हिन सियाणीअ खे नथी सुञाणी, वॾी ॾाइण आहे ॾाइण। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हिन चकर तूं नानी सियाणी सां गॾु वञ ऐं ॾिस त इहे तावीज़ किथां थी कराए, केरु थो लिखे। इहा माई मूंखे पाण सां साण कॾहिं बि कोन वठी वेंदी। इहा माई एॾी तेज़ आहे, एॾियूं अखियूं फाड़े थी मूंखे ॾिसे ॿिले वांगुरु ऐं सभु अंधा थी वञनि था। विच में उहो खाईंदी थी रहे, कंहिंखे ख़बर ई कोन थी पवे। तूं नानी सियाणी खे छॾे वञी अमा दुआ सां मिली अचो ऐं ॾिसी अचो त तावीज़ हू सही इस्तेमाल करे थी या न। जेकॾहिं को बि तावीज़ हुन खां ज़ाया थी वियो आहे त असां वञी ॿियो करायूं। ठीकु आहे धीअ, तूं चएं थी त मां वञा थी पर इहा माई वसाई मूंखे दुआ सां मिलण कोन ॾींदी। वेई जा वेई अला यारानी यारने माला वेई जा वेई आहे छा जो सुबुह खां वठी रिंगट लातो थई रू रा लगी पिया थी। कहिड़ा सुतल सूर जाॻिया अथई।
जदों अची वई शहर हाणे इहा माई जल्द मोटण वारी कान थी ख़बर थी छा कयो इहो जेको छोरो मिलियो अथनि न उधारो अलाए अॻु जाओ इन खे बि पाण सां शहर वठी हाणे इन खे पढ़ाईंदी वॾो कंदी पक्को कंदसि सफ़ा पक्को कंदसि पोइ इहो नाक बनाए अकबर खान जी मिल्कियत जे मथां नाक वांगुरु ॾींदा ॻाल्हि ॿुध जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं छा थो सम्झी त असांजी कूंज खे पोइ हिसो मिलंदो या न छा थो ॾिसंदासीं पाण में वेठा इहा हक़ीक़त बि आहे त असां चोरीअ जी मिल्कियत जो करे छॾियो ढींगो ई ॾेरी हाणे न चोरीअ जो हिसो त पोइ हिते रहियो ई कोन छड़ा ॻाल्हि त ॿुध इन कूंज वांगुरु कॾहिं कॾहिं मूंखे बि तो मथां शक पवंदो आहे ये पैसा असांजा चोराइजी विया या किथे तो त कोन हड़प करे छॾिया आहिनि या किथे लिकाए बिकाए त कोन छॾिया अथई तूं मुंहिंजे घरनि खे छॾियो तूं छा थी सम्झी जेको छोरी कूंज सोचे थी उहो ई आऊं सोचां थी खे एतबार ई नथो अचे त एतिरा पैसा गुम कीअं थी विया आहे त वॾो जरको तूं बि घटि त कोन आहीं बस हाणे बस अरे तूं बि न छोरी वांगुरु वातु थी पई हाणे वरी मां जरको भली मां जरको हुजां पर तूं बि त कंहिंखां घटि न आहीं न जेकॾहिं मूं वटि मिल्कियत हुजे हा त यूं ॾारियासीं फूकियासीं ईअं बेवस ऐं लाचार हिन घर में थोरी इहो पियो हुजां हाणे छॾ हिन ॻाल्हि खे हाणे तूं वञ गहन मां को थोरो विकिणी अच त को खाई पी ठो करियूं जेसि ताईं या कूंज ऐं छोरो अचे तेसि ताईं पाण त बुख न मरूं न हाणे कई न कम जी ॻाल्हि अॼोके सिज में नन ज़ेवरनि खे ॾिया थो लाटोरी केॾे चोरीअ जे ज़ेवरनि जो कया थो मां ढींगो ई ॾेरी बसि हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त वापसीअ में छा वठियो जाए बस हाणे घणो ख़र्च करे तूं बि न अचिजां मिड़े इहे ॿाखरे गोश्त जा 3-4 किलो वठी अचिजांइ ऐं जेको बि ॾाढ़ूं आहिनि 4-5 किलो ॾाढ़ूं वठी अचिजां ऐं सूफ़ 6-7 किलो वठी अचिजां केलनि जा 2 दर्जन वठी अचिजां पर खाई ठव कयूं हा ऐं ॿुध ॾिसजांइ शहर में का मच्छी सुठी आई हुजे न या मिठे पाणी वारी त पंहिंजा 2 कुरड़ा उहे बि वठी अचिजांइ ऐं फ्रूट पंहिंजो जाम वठी अचिजांइ खणा ॾिठी वञ फ्रूट ई न खाधो आहे इन करे जेके बि मूं ॿुधायो त मां न मिड़ई थोरा वठी अचिजांइ त खाई ठव कयूं इहो बि थोरो फ्रूट ॿुधायो अथई माल मसालो ॿुधायो अथई जेकॾहिं न थोरो को सवायो ॿुधाई हा त मूंखे हेॾे माल जी ऐं फ्रूट जी त ट्रक भराइणी पया वियो हाणे घणो सियाणो नथी मलाए तो वञे सिकी मो आयूं खाइण लाइ मस्त त मौको मिलियो आहे ॿुध जाड़ा ऐं मूंखे अंब त विसरी विया हलिया उन जूं पंहिंजूं 6-7 पेटियूं वठो अचिजांइ ॾाढे शौक़ सां खाईंदी आहियां ऐं अच्छे पत सां त एॾा सुठा था लॻनि जो तोखे छा ॿुधायां 6 मई जो जेके बि फ्रूट लथल आहिनि पंहिंजा सभु वठो अचिजांइ ये माया या मैं है बाबा जेकॾहिं मां हिनखे फ्रूट जो कूनर बि भरे ॾींदुसि न मां सम्झां थो पोइ बि हिनजी कुख कान भरती माई कंदी असां सभिनी जो ढींगो ई अल्लाहु 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 माई वसाई छाल दई अल्लाहु 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 मासी तोखे चयमि न चाची चरी थी वई के छॾ अल्लाहु 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 इहो ॿुधाए थी कीअं आई इन जो मतिलब त तावीज़ नसर करण शुरू कयो आहे अल्लाहु 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 हा मासी ॿिया तावीज़ कराए त गोराम बि ईअं थी वञे कोशिश कयां थी हाणे तूं निकिरण जी कर चाची खे दौरो पइजी वेंदो तोखे तरे कढंदी हितां मां तोखे ॿिया तावीज़ जल्द आणे थी ॾियां
दर्दन जो दरिया कोशिश कयां थी। हाणे तूं तां निकिरण जी कर, चाची खे दौरो पइजी वेंदो, तोखे तरे कढंदी हितां। मां तोखे ॿिया तावीज़ जल्द आणी थी ॾियां। ये दुनिया दर्दन जो दरिया